कंप्यूटर बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं, अचो त क़ुरान सिखूं, अचो त क़ुरान सिखूं सिंधी में इंशाअल्लाह ताला रब्बे ज़िदनी इल्मा। इहो असांजो मैसेज, अचो त क़ुरान सिखूं, पढ़ूं। अलहमदुलिल्लाह उन जो पंहिंजो सवाबु आहे। सिखण उन खां थोरो अॻिते आहे, सिखबो उन खां अलाह पाक खां दुआ आहे त जेका सिखूं उन ते अमल कयूं इंशाअल्लाह ताला। ऐं सिखण में ॿ ॻाल्हियूं ॿियूं थी अचनि साईं। हिकु त ग्रामर सिखणो न आहे त लफ़्ज़ कीअं बीठा आहिनि, उहो इन लाइ थींदो त क़ुर खे सम्झी त लफ़्ज़ कीअं बीठा आहिनि, मतिलबु कीअं कटिजे। ऐं तव्हां साईं यकीन न कंदा, मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त ॻाल्हि इहा आहे, असां कॾहिं कॾहिं जॾहिं हिकिड़ी आयत आहे काई बि, उनजो जॾहिं लफ़्ज़ी मतिलबु कढंदा आहियूं त हिकिड़ो माना जीअं सिंधी में ॻाल्हाइबो आहे न, ईअं मतिलबु कढंदा आहियूं, पर हिकु हिकु लफ़्ज़ जो मतिलबु कीअं निकिरंदो, इन करे ग्रामर ज़रूरी आहे। ॿियो सिखण लाइ छा हूंदो आहे क़ुर पाक में? क़ुर पाक में सिखणु इहो हूंदो आहे त जिते अलाह पाक क़ौम ते अज़ाब जो ज़िक्र कयो आहे, कहिड़ो सबबु आहे, उन्हनि छा कयो, उन्हनि खां परे हटो, उन्हनि खे छॾियो। ऐं जिते अलाह पाक नेमत जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि उनखे वठो, नेमत कीअं हासिल थींदी ऐं शुक्र कीअं अदा कजे, उन्हनि ॻाल्हियुनि खे वठिजे। ऐं रसूल जी इताअत कजे, इहा ॻाल्हि सिखण जी आहे त कीअं कीअं रसूलनि जी ॻाल्हियुनि खे, जॾहिं अलाह जे रसूलनि जी ॻाल्हियुनि खे माण्हुनि न मञियो, उन्हनि खे कूड़ो चयो, त उन्हनि ते कहिड़ो अलाह पाक जो माना अज़ाब आयो, या अलाह पाक उन ते कीअं नाराज़गी ॾेखारी आहे। सॼी ॻाल्हि इहा सिखण जी आहे इन्हनि मां इंशाअल्लाह ताला। रब्बे ज़िदनी इल्मा, इहो आहे इल्मु। अलाह साईं मां हिन में इहा शइ कंदो, अलाह साईं मूंखे, असां हिन में इहो आहे त अलाह साईं मूंखे वधाए इल्म में। मां जॾहिं चवां थो पियो त अलाह पाक मूंखे वधाए इल्म में, त अलाह साईं उहो इल्मु अहिड़ो हुजे जेको जंहिंजो सुठो अमल बि मां कयां, ऐं उहो मूंखे इल्मु हुजे जंहिं ते मूंखे गुरूर न अचे। छो जो इल्मु बग़ैर अमल उहो बि बेकार आहे। आयतूं पढ़ियूंसीं अरबिन त उते जेके काफ़र मुशरिक हूंदा त उन्हनि खे त आयतूं सम्झ में ईंदियूं हुयूं, असां त सिखूं था, उन्हनि खे बाक़ाइदे ख़बर पवंदी त हिकु को लफ़्ज़ छा थो चवे, काॾे इशारो थो थिए। अमल जी ॻाल्हि आहे न, जिन अमल कयो खटी आहे, जिन अमल न कयो तो आयतुनि जे सम्झण जो फ़ाइदो उन्हनि खे कहिड़ो थिए। ॻाल्हि इहा आहे त असां सिखूं ऐं इंशाअल्लाह ताला अमल कयूं, सुठियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि खे, नंढी नंढी ॻाल्हियूं जेके अलाह पाक ॿुधायूं आहिनि क़ुर पाक में, उन्हनि सभिनी ते अमल कयूं इंशाअल्लाह ताला। रब्बे ज़िदनी इल्मा, रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अम्मा सिपारो टियों, जीअं नईं ख़तीब साहब चयो, असां इंशाअल्लाह ताला अल फजर जो नंबर आहे 89, इनखे इंशाअल्लाह आयतूं 30। अॼु इंशाअल्लाह ताला ये 30 ई आयतूं जेके 30 ताईं पुॼंदासीं। अॼु सिखबो सूरह अल फजर नंबर 9 आयतूं 25 खां 30। उन में असां हिकिड़ी हे ॾिसंदासीं, बनी इसराइल जो तो ज़िक्र ईंदो, क़ौम जो अलाह जो अज़ाब आयो आहे इन्हनि आयतुनि में, कहिड़ो ज़िक्र थियो आहे इहो, अलाह जी पकड़ छा आहे, अलाह जा बाना कंहिंखे अलाह कोठियो आहे, अलाह जी जन्नत छा आहे, नफ़्स जो ज़िक्र आयो आहे, उन जा क़िस्म कहिड़ा आहिनि, इहो सिखंदासीं, कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह जेतिरो इल्मु ॾिनो आहे। उन खां पोइ ॿ लफ़्ज़नि ही आयो आहे रब्बुक, ऐं किथे आयो आहे रब्बिक। हिन में रब्बिक आयो आहे आयत में, पर असां ॾिसंदासीं त इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु पइजी थो वञे ज़ेर ज़बर सां। ठीकु आहे, इंशाअल्लाह ताला इहो ॾिसंदासीं। हाणे आयतूं आहिनि ही 25 खां 30, इन्हनि जी थोरो तिलावत ॿुधंदासीं, पोइ इंशाअल्लाह ताला पंहिंजो अॻिते हलंदासीं। أعوذ بالله من الشيطان الرجيم ويومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي صدق الله माशाअल्लाह साईं। हाणे इहो आहे त ॾिसो लफ़्ज़ हिते जेको आहे रब्बे के, इहो रब्बे के, भला इहो रब्बुक हुजे त पोइ छा थी वञे हा।
इहो आहे क़ुर शरीफ़ में लफ़्ज़नि जो बीहे कजो जॾहिं असांखे ख़बर पवंदी न ग्रामर जी त पोइ सम्झ में ईंदो त लफ़्ज़ चए छा थो जॾहिं लफ़्ज़ सम्झ में आयो पोइ अखियुनि में ॻोढ़ो ईंदो जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में आई त अलाह पाक क़ुर में जंहिं नेमत जो ज़िक्र कयो आहे तॾहिं बि ॻोढ़ा अखियुनि में ईंदा ऐं जॾहिं अज़ाब जो ज़िक्र कयो आहे तॾहिं बि अखियुनि में पाणी अची वेंदो त अलाह पाक असांखे इन खां बचायो आहे इंशा अलाह ताला। हाणे ही 6 खां 10 आयतूं हुयूं जंहिंमें असां ॾिसो त 3 क़ौमुनि जो ज़िक्र आयो आद समूद फिरौन। आद असां सम्झी आयासीं आद सानी हुई तमूद 500 सालनि खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम मां इहो असां सम्झी आयासीं। हीअ समूद कहिड़ी क़ौम हुई आद सानी 500 सालनि खां पोइ उन खां पोइ क़ौम जो कहिड़ो ज़िक्र आयो आहे फिरौन जो उनजो असां लास्ट सेशन में फिरौन जो ज़िक्र बि करायासीं ऐं सूरह अन-नाज़िआत में ॾिठो होसीं त 16 नंबर आयत में अल्लाह पाक फरमायो आहे इज़ नादाहु रब्बुहु बिल मुक़द्दस तुवा जॾहिं संदसि पालनहार कंहिंजे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे खेसि पाक मैदान तुवा में सॾियो। ठीकु आहे पोइ छा चईंसि इज़ब इला फिरौन इन्नहु तग़ा काॾे वञ इला माना ॾांहुं फिरौन न छो जो हुन तग़ा कई आहे छा कई आहे तग़ा तग़ा छा आहे सरकशी हद खां वधी वियो आहे। ठीकु आहे हाणे इहो असां ॾिठो होसीं उन खां पोइ अल्लाह पाक सूरत तोहा में बि ज़िक्र कयो आहे नंबर 20 जो सूरत आहे इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा। हाणे मुक़द्दस छो आई आहे हीअ वादी तुवा किथे आई आहे मिस्र में आई आहे इहा आहे वादी तुवा वादी मुक़द्दस छो आहे छो अल्लाह पाक जी तजली थी आहे इन करे इहा बिल्कुलु वाक़ई मुक़द्दस तुवा आहे ऐं ही उहो आहे ॿूटो वण न चइबो ॿूटो आहे जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे नज़र आई त किथे ते बाहि ॻरे थी या ॾाढो आहे रोशनी अचे थी पई एॾे आयो हो जिते अल्लाह पाक उन सां कलाम कयो उहा असां सूरत तोहा में पढ़ंदासीं सॼो ज़िक्र हुन में आयल आहे उहो हुन में ज़िक्र थींदो ऐं ठीकु आहे पर ही ॿूटो हिन लाइ ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इहो उते आहे अॼु बि आहे इहो सीअ में या कुझु बि इहो वरी सावक इन जी ख़तमु थी वेंदी आहे वरी सावक ईंदी आहे ऐं कोशिशि कई अथऊं इहो वल्लाहु आलम पर इहो मां किथे हिन में पढ़ियो आहे रिसर्च में त जेकॾहिं इहो ॿूटो खणी करे ॿियनि काथे पोखण जी कोशिशि कई आहे त उते नथो हले इहो हिते ई हले थो बसि ठीकु आहे इनखे चवंदा आहिनि अरब अंग्रेज़ी में बर्निंग बुश या होली बुश चवंदा आहिनि हिनखे यहूदी हाणे हिते इहो शइ ईसाइनि खे बि प्यारी आहे यहूदियुनि खे त आहे ई आहे ऐं मुस्लमाननि खे बि इहा शइ प्यारी आहे ठीकु आहे हीउ ॿियो नज़ारो आहे हुनजो ही आहे कोहे तूर जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो हुयो ऐं इनखे चवंदा आहिनि जबल तूर कोह माना जबल या जबल तूर बि चइजे जबल मूसा बि हिनखे चवंदा आहिनि हिते हिननि ईसाइनि हिकु खानका बि ठाही आहे हुनखे चवंदा आहिनि सेंट कैथरीन इहो तॾहिं ठही जॾहिं हज़रत माना जॾहिं इहो ईसाइनि जो दौर हो ज़्यादातर 300 क़बल मसीह में जॾहिं हिननि जो बादशाह हो कॉन्स्टेंटाइन उन क़बूल कयो ईसाइयत उन खां पहिरीं यहूदी ईसाइनि खे ॾाढो दरबदर कंदा हुआ ॾाढो कुटींदा मारींदा हुआ त हितूं हीअं सज़ाऊं ॾींदा हुआ ॾिठियूं कंदा ईअं चइजे सिंधी में पर पोइ जॾहिं कॉन्स्टेंटाइन 300 हिजरी 300 क़बल ईस्वी में जॾहिं ईसाइयत क़बूल कई त सॼो पलटो फिरी वियो पोइ सभु जेके अफ्रीका ताईं बि ईसाइयत हली आई यूरोप में सॼी ईसाइयत आई पोइ ईसाइनि खे वझ मिलिया पोइ जेके यहूदियुनि सां हशर कयूं उहो हिन ते बि ज़िक्र कंदासीं 1,33,000 ईसाई मारिया हुया टाइटस सन 70 ईस्वी में 70 AD माना कबल मसीह में न आफ्टर द डेथ ऑफ ईसा अलैहिस्सलाम 1,30,000 ईसाई मारिया माना मारिया टाइटस नहीं सॉरी यहूदी 1,30,000 यहूदी मारिया टाइटस ईसाई छो जो उन्हनि जो कब्ज़ो थी वियो न पोइ ठीकु आहे साईं बहरहाल हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञे पियो उर्दुनि खां मिस्र हाणे हिन में हिकिड़ी इंपॉर्टेंट शइ आहे जेका तव्हां जॾहिं ॿी का हिस्ट्री पढ़ंदव न थी सघे माण्हू कंफ्यूज़ थो थी वञे पर हिन में मालूम इहो हुजणु खपे त हीउ जेको हितां शुरू थिए थो गज़ उहो हिते थो अचे ऐं हीअ छा आहे हीअ लाइन इहा लाइन आहे दरियाए नील दरियाव आई ऐं हीउ ॾिसो जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो आहे त हिन तरफ़ आयो आहे इहे बनी इसराइली फिरौन वारा हिन जाइ ते हुया माना ही नील न टपी अथऊं हाणे इन में कहिड़ी अहमियत आहे उहो थोरो अॻिते ॾिसंदासीं हीअ छा आहे वादी तुआ जिते वादी मुक़द्दस तुआ ऐं वञे काॾे पियो अलाह पाक छा चयुसि फिरौन ॾे वञ जेको फिरौन रामेसस 2
ठीकु आहे फिरौन लक़ब हुयो उनजे बादशाह जो नालो जेको बि हुयो फिरौन लक़ब हुयो ठीकु थियो छो वञो हिते ही जेके आहिनि उनखे हिकु त हिदायत जो सबक़ु ॾे ॿियो बनी इसराइली जेके उते ग़ुलाम हुननि कया आहिनि जेको सख़्तु मज़ूरी केॾी कराईंदा हुननि खां इंतिहाई सख़्तु हे हुननि जा पहिरेदार बि थिया आहिनि हीअ मूवी हुननि जी ॾाढी ठहियल आहे फर्स्ट क्लास यूसुफ अलैहिस्सलाम ते हुन में सॼो ई ज़िक्र आहे अच्छा बनी इसराइली मिस्र में आया किथां इहे बनी इसराइली मिस्र जा न हुया आया किथां उहो बि ॾिसूं था इंशाअल्लाह ताला ठीकु आहे पर वञो फिरौन खे उनखे सम्झाए हिदायत कर इन लाइ न पियो अलाह पाक चवेसि त वञी बनी इसराइलियुनि खे आज़ादु कराए न अलाह पाक जो हुकुम छा हो उनखे हिदायत तरफ़ आण पोइ उते कीअं पुॻा आहिनि इहे बनी इसराइली उहे आया किनान मां हिनखे चवंदा किनानी हिनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि द लिवान पोइ किनानी मां हिते आया हिन मिस्र में उहो हिन जाइ ते ॾिसो था हिनखे छा चइबो आहे गोशिन हुयो इहो ऐं हीउ पूरो लेवांट आहे शाम जो इलाइक़ो किनान हिन उर्दू में अचे हिनखे लेवांट चवंदा हुया इहो माना किनान हुयो ठीकु आहे हाणे हीउ सॼो शेयर कंदा जेको आहे साईं नईम खत्री साहिबु शेयर कंदो पाण स्लाइड हुन में ॾिसबो इहे जेके बनी इसराइल आया उहे कीअं आया हुआ उहे छो जो हज़रत याकूब हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे न खूह में विधो हुयो भाउरनि किनान में उनखे काफ़िलो खणी आयो मिस्र में पोइ हज़रत मिस्र में जेको यूसुफ अलैहिस्सलाम उते अज़ीज़ मिस्र थियो जंहिं वक़्तु ठीकु आहे त पोइ हुनखे माना हज़रत पंहिंजे हज़रत पीउ ऐं भाउरनि खे घुराई हज़रत अलैहिस्सलाम वारनि खे त उते पोइ हुनखे रहाई हुनखे आलीशान ज़िंदगी हूंदी हुनजी छो जो उहे मज़हबी हुजण जे करे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां पोइ बि मज़हबी हुजण करे बनी इसराइल खे तमामु मोज़िज़ लिखियो वेंदो हो खे नील नदी वटि आलीशान ज़रफ़े ज़मीन जी मालिकी मिलियल हुई पोइ सॼे सुजागी जी तहरीक हली आहे उते त पोइ हुननि छा कयो आहे त मिस्री यानी जेके ओरिजिनल मिस्री हुया कप्ती चइबो आहे उन्हनि खे जेके बुतनि जी पूॼा कंदा हुया उन्हनि जा बादशाह फिरौन सॾाईंदा हुया ऐं फिरौन वरी पाण खे रब सम्झंदा हुआ त मिस्र जे असुल रहाकनि जी धारियुनि ख़िलाफ़ जेका बग़ावत थी उनमें अमाल का जेके हुकुमरान उन वक़्तु हुया यानी धनार हुकुमरान धनार बादशाह 100 किन चइबो आहे जंहिंखे उन्हनि खे उन्हनि निकाली ॾिनी त भई परियां माण्हू आया आहिनि किनान वारा इहे त असांजा माण्हू न आहिनि असल माण्हू त असां आहियूं ज़मीनूं असांजूं हुजणु खपनि हुकूमत में उहिदा असांजा हुजणु खपनि उनखे जॾहिं इहा सुजागी जी तहरीक हली त ज़मीन असांजी आहे इन करे असांजी हुकुमरानी आहे ॿिया छो ज़मीन ते हुकुमरानी कनि वठनि ज़मीन जी मालिकी कनि असांजी मालिकी आई आहे पोइ हुन छा थियो त ग़ुलामी में हुननि खे नफ़क़त बनी इसराइलिन जेको आहे इन खे सब्ती चवंदा हुया उन्हनि खे मिलियल सरकारी उहिदा उन्हनि खां खसिया विया ऐं समूरियूं ज़मीननि जी मालिकी उन्हनि खां खसी वई अॻिते वरी खेनि ग़ुलाम बि बनायो वियो ऐं खान बेरहमी सां सख़्तु कमु वरितो वेंदो हुयो पोइ हज़रत जॾहिं मूसा अलैहिस्सलाम उते जॾहिं हज़रत माना फिरौन खे जेका दावत ॾिनी इस्लाम जी उन न मञी पोइ सूरत दुखान में अचे थो त पोइ रब खे ॿधाई फदा रब्बहू पंहिंजे रब खे ॿधाई त ही सरकश क़ौम आहे पोइ अलाह पाक छा चयो फसिर इबादी लैलन इन्नकुम मुत्तबऊन मुंहिंजे ॿारनि खे वठी निकुर ऐं वतुरकुल रहवा वतुरकुल बहर रहवा ऐं इन समुंड खे ख़ुश्क छॾे ॾिजाए त हू तव्हांजे कढ पवंदा पोइ अलाह पाक उनखे ग़रक़ करण जो सबबु बणायो मिस्र जेको फिरौन हो उनखे मिस्री क़ौम ग़रक़ थी वई हिन में हाणे इहो ॾिसणो आहे त हीअ ॻाढ़ो समुंड हिन जा ॿ पार्ट हेॾे मथे थी हे वॾो तमामु हे 300 किलोमीटर आहे तक़रीबन ऐं हिते तक़रीबन हे घटि आहे 20-25 किलोमीटर जो हिसाबु आहे कुझु ईअं ऐं हिते अॻिते वञी सफ़ा ई सोढ़ो थी थो वञे तमामु पोइ इहे नंढियूं नंढियूं लेक्स आहिनि ऐं कंहिं ज़माने में सुएज़ कैनाल खां पहिरीं ते ख़ुश्की ईंदी जितां वापारु हलंदो हुयो ऐं उतां ई किनान मां हेॾऊं हीअं अची इहे बनी इसराइली हिते आया हीअ हे दरिया आहे नील ठीकु आहे ॾिसो था हिते हो गोशिन जो इलाइक़ो हिन में हिते आया हाणे बनी इसराइलियुनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हितां वापसि वठी वियो हिते समुंड पार कयईं हिते बिटर लेक चवंदा आहिनि हिनखे इनजे भरिसां ई किथे उहो इन कोशिशि में आहे त किथे असां ख़ुश्की ॾिसूं जॾहिं हिते पहुता त बनी इसराइलियुनि जो का गलगोला करणु शुरू करे ॾिनी पंहिंजे नबी जे ख़िलाफ़ उन खां त असां हुते चङा हुआसीं क़बर त मिले आहे हिते ॿुॾी वेंदासीं मथां पुठियां अचे थी पई फिरौन जी जेको आहे इहा सॼा असांखे मारींदा हे त असां सां माना अल्लाह अकबर नबी उन्हनि सां गॾु बीठो आहे हिते हिकिड़ा ॿ लफ़्ज़ आहिनि वॾा कमाल जा जेके मां जेको क़ुरान में ज़िक्र कयो न हक़ाइक़ुल क़ुरान जेको बाबा लिखियो आहे उन में ॾाढी हिकिड़ी सुहिणी कंपेरिज़न कयल आहे त उते रब साईं क़ुरान पाक में अचे थो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं इहो शिकायत कयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे असांजो रब न चई छो जो हुनजो यकीन पुख़्तो न हो रब में जॾहिं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला
साॻी परेशानी ही जॾहिं लश्कर अचनि पिया हज़रत अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गारे सौर में उते वरितो हो जेको आहे उते वञी लिकिया हुया उन्हनि खां काफ़रनि खां जो फॉलो पाक कनि त जीअं ॼारो बची वियो उते ॿी शइ थी वई त सफ़ा अची उन्हनि जो घोड़ो जेको आहे ॿाहिरों हुनजे बीठो गार जे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला ने ख़दशो ज़ाहिर कयो त ॾाढी माना परेशानी ख़ौफ़ ज़ाहिर कयो त इजो असांखे माना पकड़ियो उन्हनि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असांजो रब असां सां गॾु आहे असांजो छो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो पूरो पूरो यकीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हुयो ऐं साॻियो यकीन पंहिंजे अल्लाह असां सां गॾु आहे अल्लाह इंसानी ख़ौफ़ हुयो साईं जो सां ज़िक्र कयनि त साईं फरमायो छा आहे अल्लाह असां सां गॾु एॾो यकीन हुजणु खपे ही आहे रस्तो जितां ही निकिरी हेॾे विया हुया ही बनी इसराइली समुंड पार करे ठीकु आहे ही थियो हिते हुकूमत तबाह थी वई हाणे सूरत फजर जेको आहे उन में 1 खां 5 ताईं क़सम आहिनि 6 खां 13 ताईं ताक़तवर क़ौमनि जेका सरकशी कई कोई कीअं अल्लाह पाक उन अज़ाब या सज़ा जो जब पसायो इहो हिननि में ज़िक्र आहे 14 में ज़िक्र थियो असां करे मुकमिल करे चुका आहियूं त अल्लाह ताड़े में वेठल आहे माना सरकशनि जे यानी ताक़तवर क़ौम हिकाड़े महीने में करे खिला ताक़तवर क़ौम ई तबाहूं थी वयूं बाक़ी तव्हां जेका सरकशी था कयो तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे ताक़त तव्हां में कहिड़ी आहे जहिड़ी हुननि वठी तव्हां ॾौण ते वॾा ताक़तवर हुया अच्छा पोइ 15 खां 20 में इंसान जो रवैयो छा आहे नेमत जी मिले ऐं पोइ आज़माइश थी मिले उन ॿिन्ही में इंसान जो रवैयो छा आहे अल्लाह पाक उहा ॿुधाए थो पियो पोइ चए थो पियो 21 खां 24 ताईं क़यामत जो ज़िक्र थो करे जॾहिं इंसान पछताईंदो जेकॾहिं हुन सरकशी कई अमल गुनाह चङा गॾो सॾु हलनि त अलाह महिरबानी कंदो 25 खां 27 ताईं आहे अल्लाह जी पकड़ ऐं अल्लाह जो अज़ाब इहो असां ॾिसंदासीं अॼु पकड़ ऐं अज़ाब छा आहे 28 खां 30 ताईं मोमिननि जे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ठीकु आहे हाणे 25 नंबर आयत आहे साईं पोइ उन ॾींहुं अल्लाह जे अज़ाब जहिड़ो को बि अज़ाब न हूंदो ऐं न को अल्लाह जे क़ैद करण जहिड़ो क़ैद हूंदो इन क़ैद खे मूं लफ़्ज़ चेंज कयो आहे पकड़ ठीकु आहे हाणे हिनखे थोरो हिकु थी सम्झूं था पिया 24 खां शुरू कंदासीं यकुल या लैतनी क़दम तो हयाती चवंदो त हाय अरमान या लैतनी हाय अरमान अफ़सोस जेकर अॻे मोकिलिया हा क़दम तो ले हयाती पंहिंजी हयातीअ जे लाइ उहा जेका हमेशह जी जेकर मोकिलिया हा हाणे यकुल माना चवंदो या लैतनी जो लफ़्ज़ सम्झो इहो ज़रूर साईं त हाय अरमान यानी अफ़सोस ठीकु आहे ऐं क़दम तो माना अॻे मोकिलिया हा ले हयाती थी वई ठीकु थियो इहो हीअं थींदो आहे ले लाइ हयाती मुंहिंजी हयाती माना मुंहिंजी हयाती 25 नंबर आयत थी चए फयौम इज़िन ला युअज़िब जॾहिं क़ुर शरीफ़ असां हिते थोरो सिखूं था ऐं ॿिए हंधि किथे बि त जॾहिं सूरत क़ुर पाक में माना निमाज़ में पढ़ूं न या क़ुर पाक ईअं ई दौर कयूं थोरो हुनखे आहिस्ते पढ़िजे रुकी रुकी पढ़िजे जीअं जुमिलो जीअं ॻाल्हाइबो आहे न त उनखे जीअं सम्झ में अचे जीअं फयौम इज़िन इनखे सम्झिजे पहिरियों पोइ उन ई ॾींहुं ला न युअज़िब न ॾींदो न कंदो अज़ाबुहू हुन जो अज़ाब अहद को बि हिकिड़ो कोई कंहिं जहिड़ो बि ठीकु आहे न माना कोई उन ॾींहुं न कंदो अज़ाब कोई बि माण्हू अहद माना कोई बि हिकु हुन जे अज़ाब जहिड़ो अज़ाबहू हुन जे अज़ाब जहिड़ो हाणे हिते तव्हां घणनि जाइ ते ॾिसंदो बल्कि मां हिते शुरू में जेका स्लाइड ठाही हुन में लिखियल हो अल्लाह जे अज़ाब जहिड़ो मुंहिंजो जॾहिं हिन जो तर्जुमो अल्लाह जो नथो बीहे त असां अल्लाह इन में छो खणी अचूं जॾहिं त अज़ाब ॻाल्हि उन जे ज़िक्र ई हले थो पियो अल्लाह जो पर लफ़्ज़नि खे सम्झण लाइ इहो थींदो हुन जो अज़ाब कंहिंजो अल्लाह जो जेको अज़ाब जेको ॾींदो हुन वक़्तु न को जकड़ींदो इहो थींदो आहे जकड़ण पकड़ ठीकु आहे न हीअ पकड़ींदी आहे इन इहो साक़हू जो लफ़्ज़ इन माना में इस्तेमालु थियल आहे पकड़ सां का शइ पकड़िजे केॾी सख़्तु हुन में उहा हूंदी सख़्तु पकड़िजे ईअं करे उनखे कोई छॾाए सघंदो कॾहिं न को जकड़ींदो या पकड़ींदो उन जे जकड़ण जहिड़ो हाणे ॿ लफ़्ज़ आहिनि अज़ाबहू साक़हू अज़ाबहू साक़हू इनखे सिखण जी ज़रूरत आहे इन लाइ हीअ स्लाइड आहे जेका असांजी रहनुमाई कंदी कहिड़ी ॾिसो ही हू इहो छा आहे इहो अटैच्ड प्रोनाउन आहे ज़मीर आहे मुतसिल गॾियल अटैच्ड
ठीकु आहे छा थींदो आहे हू माना हुन जो हा हिन जो छोकिरी लाइ थींदो हा हुम हुननि जो हाणे जेकॾहिं असां हिते विझूं था रब ठीकु लफ़्ज़ हणी अचूं त हिते थींदो रब हू हुननि जो रब रब हा हिन जो रब रब हुम हुननि जो रब केॾो सवलो आहे हुननि जो थर्ड पर्सन तुंहिंजो मुंहिंजो न हुननि जो ठीकु थियो हाणे पंज में आहे त चए पई अहदुन माना अकेलो वाहिद माना हिकु हाणे हिन टे लफ़्ज़ आहिनि अहद कुल्ला शरीफ़ में आयल आहे अकेलो कुल्ला अहद अकेलो आहे उन जहिड़ो उन सां को ॿियो आहे ई कोन पार्टनर ई कोन्हे ऐं वाहिद चवंदा आहियूं हिक खे भई हिकु आहे हुन सां ॿियो बि थी सघे थो पियो अलाह पाक जेको कुल्ला शरीफ़ में जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे न कमाल माना अलाह पाक जो कलाम आहे न ज़रूरु इंसान जो कलाम त न आहे जंहिंमें का ग़लती थी सघे या उनमें का करेक्शन थी सघे को नंबर 2 अची सघे एडिशन थिए को ॿुधाए अदा हीअ ग़लती कई थी जीअं असांजो मुदीर साहिबु ॿुधाईंदो आहे असांखे न साईं तव्हां हीअ ॻाल्हि हीअं कई हिनखे हीअं कयो त मां असां कंदा आहियूं पर उहा शइ इंसान जी आहे न तॾहिं त फुल माना प्रूफ रीडिंग कराइबी आहे काए शइ की किताब लिखो आहे त प्रूफ रीडिंग थींदी आहे वरी अलाह जो कलाम पोइ वाहिद माना हिकु वरी हिकिड़ो ॿियो थींदो आहे हिकिड़ो हूंदो आहे सिंधी में पहिरियों ॿियो टियों चोथों हुनखे चवंदा आहिनि कार्डिनल वर्ड्स सिलसिलेवार त पोइ जॾहिं पहिरियों चइबो त उनखे अरबी में छा चइबो अव्वल अव्वल ते कीअं चऊं अव्वल कीअं यादि अचे त अव्वल माना पहिरियों उन ते शाह साहिब जो बैत खणी अचूं था अव्वल अलाह अलीम पहिरियों अलाह पहिरीं ॻाल्हि जेका ज़िक्र कबी पहिरियों अलाह अव्वल या पहिरीं ॻाल्हि कयूं था पिया त अलाह अलीम आला आलम जो धणी वाली वाहिद वाहिदु राज़िक रब रहीम कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम सुभान अल्लाह अलम शरीफ़ जी तफ़सीर ठीकु थियो पर अवल माना पहिरीं उन खां पोइ 26 नंबर आया था वाला वाला जी मतिलबु छा थींदो ऐं न केॾो सवलो आहे ऐं न कहिड़ी ॻाल्हि थो करे अलाह ऐं कहिड़ी ॻाल्हि न युसिक़ पकड़ण वसाक़हु उन जहिड़ो पकड़ो ठीकु आहे अहद को बि हिकु हाणे छा थींदो ऐं न को जकड़ींदो या पकड़ींदो या क़ैद कंदो को बि हिकु हुन जे पकड़जण जहिड़ो हुन जे जकड़ण जहिड़ो अलाह जे ताक़त जी कंहिं ॿिए खे ताक़त थींदी ई कोन न हिते हर को चए थो त मां ॾाढो आहे न हिते को कंहिंखे वठी छॾे कंहिंखे असां हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ कंदा आहियूं त यार मर्ज़ में जकड़जी वियो आहे माना हाणे अहिड़ी हालत थी वई अथसि त जो ॾाढी परेशान हालत आहे अलाह साईं हर कंहिंखे बचाए अड़नि मर्ज़नि मां अलाह साईं हर कंहिंखे जेको नंढे वॾे मर्ज़ में जेको बि जंहिं वक़्तु आहे हींअर असांजी दुआ आहे अलाह पाक उन्हनि सभिनी खे शफ़ा नसीब कर जेके जिते आहिनि त मर्ज़ जी ॻाल्हि कईसीं पर ईअं थींदो आहे कर्ज़ में जकड़जी वञणु अलाह साईं माण्हुनि खे कर्ज़नि में बि आजो कर या अलाह पाक हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि असां इहा दुआ था कयूं त अलाह पाक सभिनी खे कर्ज़नि में बि आजो करे ठीकु आहे अहिड़े नमूने सां जकड़ण जो इहो मिसाल आहे ठीकु आहे न त पोइ हाणे लफ़्ज़ सिखूं था पिया वसक चइबो आहे माना जकड़ण खे क़ैद करण खे पकड़ण खे कहिड़ो लफ़्ज़ आहे हिन जो रूप छा आहे वसक वस स सीन न आहे वसक न आहे वसक सी जेका ज़बान टच कंदी मथे दंदनि खे वसक वसक माना जकड़ण क़ैद करणु ठीकु आहे क़ैद करणु यादि रखण लाइ ठीकु आहे ऐं कहिड़ो क़ैदी आहे भई कहिड़ो हिकिड़ो माण्हू 2-3 क़िस्म जा क़ैद हूंदा आहिनि को माण्हू आसानी हुनखे हूंदी आहे ठीकु आहे पर जिन्हें के सख़्तु क़ैद हूंदा आहिनि गिची में बि पतो पियो आहे हथनि ॿधा पिया आहिनि पेर ॿधा पिया आहिनि हिकिड़ो सख़्ती वारो मामिलो ऐं हालत इहा आहे जो माण्हू को परेशान आहे जान नथो छॾाए सघे उहो अलाह पाक ज़िक्र थो करे सरकशी थो जो इहो ज़िक्र जेको सरकशी जो आहे न पोइ अलाह पाक चए थो त को न को जकड़ींदो को बि हुन जे जकड़ण जहिड़ो क़यामत ॾींहं जी मालकी कहिड़ी आहे अलम शरीफ़ ॿुधाए थी पई न अलम शरीफ़ सूरत ॿुधाए थी मालिक यौमिद्दीन उन ॾींहुं मालिक अलाह आहे उन ॾींहुं को कंहिंजी इजाज़त खां सवाइ को ॻाल्हि पुछी कोन सघंदो त पोइ जेकॾहिं चाहींदो अलाह जंहिंखे अज़ाब ॾियणो आहे त पोइ उन जहिड़ो कोई न हूंदो अलाह पाक चए थो पोइ अलाह पाक उन खां ॿियो इहा कई ॻाल्हि इहो अज़ाब ऐं जकड़जण इहा हुई अज़ाब जी पहिरियों हुते आई हाणे अचे थो पोइ या नफ़्सुल मुतमइना हाणे 27-28 वरी मोमिननि जो ज़िक्र आहे कीअं ए मुतमइन जीव छा आहे नफ़्स जान थींदी आहे न जान चइबो आहे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे उहो नफ़्स आहे
जान जो मतलब आहे पूरी जान, माना रूह चवंदा आहियूं असां, जिस्म चवंदा आहियूं न, उन गॾे करे नफ़्स ठही सघे थो। जिस्म माना रूह ऐं जिस्म, बॉडी एंड सोल, ॿिन्ही खे गॾे करे नफ़्स ठही सघे थो। उनखे लफ़्ज़ थींदो आहे सिंधी में जान। ठीकु आहे। ख़लक़ल जान, सूरह रहमान में आयो आहे न, ख़लक़ल जान, माना नफ़्स जेके जिन आहिनि उनखे जान जो प्लूरल आहे, पर नफ़्स खे बि चई सघे थो न। ठीकु आहे। उहो जान ख़ैर ॿियो थींदो, पर नफ़्स माना जान सिंधी में ईअं चइजे। अच्छा, हाणे उनखे चइबो छा, ऐत मुतमइन जीअ, कंहिंखे चइबो मोमिननि खे। मोमिन कहिड़ा, सराह कहिड़ा हूंदा ॾींहं उहे, लिसअयहा रादिया, जेके पंहिंजे कोशिशनि ते ख़ुशि हूंदा। असां नंढी कोशिशि था कयूं न, इंशाअल्लाह असांखे ख़ुशि वारो कंदो। पोइ छा थींदो, अलाह छा चवंदो, या चइबो हर्फ निदा, सॾण कंहिंखे चवणु, जीअं अलाह पाक चवंदो न या अलाह। पोइ अलाह पाक उते छा चवंदो, हिते असां अलाह पाक खे ॿ ॾेई था वधंदा आहियूं, उते अलाह पाक इंशाअल्लाह ताला असांखे चवंदो, या अय्युहा हन नफ्सुल मुतमइन, ए मुतमइन जीअ, जियो न आहे माना माना प्लूरल में न आहे, हर माण्हू जे लाइ ॻाल्हि आहे। या अय्युहा हन नफ्सुल मुतमइन। हाणे नफ़्स छा थींदो आहे, हिकिड़ो त नफ़्स सॼी जान खे चइबो, ॿियो जेको इंटरनल जेका आहे फीलिंग अचां थो, मूंखे फील थो थिए त इहा शइ ग़लति आहे, यार मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मां कंहिंजी मदद कई न, यार मां बोर्ड में जेको आहे 4 पैसा ॾिना, यार मूंखे 2 कंबल ॾिना, उन्हनि जा पैसा ॾिना, मां कंहिंखे खाधो खाराए ॾिनो, कंहिंखे देख लाइ कंहिंखे दवा लाइ ॾिनो, यार मुंहिंजो माइट जी ज़रूरत हुई, मां हुनखे कर्ज़ु ॾिनो, हालांकि मूंखे पाण तकलीफ़ हुई, पर मूंखे ॾाढो सुकून थो अचे त मां कंहिंजी मदद कई। ठीकु आहे। त इहो आहे, 3 थींदा नफ़्स जूं सूरतूं इंसान जूं। नफ़्स अमारा, उहो इंसान जे जिबलत में जेका ख़्वाहिशूं आहिनि न, उहो नफ़्स अमारा आहे। ख़्वाहिशूं कहिड़ियूं, जेके माना बसि मुंहिंजी जेका दिलि चए थी उहा पूरी थिए, उहो नफ़्स अमारा आहे। यानी उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं के बि ॻाल्हियूं, असां चवंदा शैतान जेका हीअं ॻाल्हि कई साईं नज़ीर साहिब जेको अवलत साहिब, उहो शैतान जो रहे थो पियो करे टाइम में, कीअं उहो सभु नफ़्स अमारा आहे। छो जो असांखे उहो वठी थो वञे त हीअ शइ सुठी आहे जेका असल में सुठी न आहे, उहो नफ़्स अमारा आहे। पोइ हिकिड़ो आहे नफ़्स लवाम, वाव ते शब्द आहे लवाम। लवामा छा आहे, उहो चवंदो आहे ख़बरदार, ख़बरदार इहा शइ सही न आहे, ही ख़ैर जो कमु आहे, इहो कर, इन ते ख़ुशि थी। ऐं बुराई आहे, मौक़ियो आहे बुराई जो, चवंदुसि न हेॾे न वञ, इहो सही न आहे, इहो मौक़ियो तुंहिंजे फ़ाइदे में। या अहिड़ो मौक़ियो आहे जंहिंमें चङाई बि करे सघिजे थी, पर बुराई बि करे सघिजे थी। नफ़्स अमारा चवंदुसि त इहो मौक़ियो थी, फ़ाइदो वठि, रिश्वत मिले थी, असांजा हिकु ऑफिसर वेठा आहिनि, या असां ख़ुदा रहम कंदो, हर कंहिंजो नालो कोन्हे कंहिंजो बि, पर जनरल ॻाल्हि था कयूं पिया, भले अमीर आहे उन खां वठे त ग़रीब आहे इन खां वठि, छो जो कमीशन छॾणी न आहे कंहिं सूरत में, रिश्वत छॾणी न आहे। त पोइ नफ़्स अमारा इहो ॻाल्हि चवंदो, नफ़्स लवामा चवंदो न, इहो मौक़ियो गुमराही जो आहे, इनखे फ़ाइदो न वठि, भले कोई नथो ॾिसे, कोई तोखे न चवंदो, अलाह ॾिसे। उन खां पोइ टियों आहे नफ़्स मुतमइन। नफ़्स मुतमइन आहे, उनखे कंहिं शइ जो फ़िक्र न आहे, न नफ़ो आहे पंहिंजी चङाई भाईंदो त यार वाह जो मुंहिंजो कमु थी वियो, असुल मां चङो कमु कयो, हीअं कयुमि त मां हीअ डॉक्टर थी वियुसि, हीअं कयुमि त मां हीअ शइ थी वियुमि, मुंहिंजी मां हीअं थो कयां त हीअं थी थो वञे, पर उहो मुतमइन हूंदो। जेकॾहिं तकलीफ़ आयसि त अलाह ते शिकायत न कंदो, जेका नेमत मिलियसि त उन अलाह जो शुक्रगुज़ार रहंदो हरदम, शिकायत न, या उनजी माना उनखे घटि बि न चवंदो वधण जी, या न, माना हर ॻाल्हि ते ख़ुशि हूंदो, पंहिंजी रज़ा ख़तम थी वेंदी, अलाह जी रज़ा मुंहिंजी रज़ा, बसि अलाह जेको करे थो बहितरीन आहे। इहो असांजो नफ़्स मुतमइन आहे, फ़क़ति तॾहिं हूंदो आहे जॾहिं किथे डेथ थींदी आहे, त अलाह जी रज़ा, ख़ुशि आहियूं, हुन में रज़ा में राज़ी आहियूं, असां चवंदा अलाह जी रज़ा में राज़ी आहियूं, ॿी कंहिं रज़ा में राज़ी आहियूं, छो जो असांजो कंट्रोल कोन्हे हुन ते न, त हुन मुर्दे खे जीअरो करे सघूं, इन करे चवंदा आहियूं बसि मजबूरी आहे, रज़ा ते राज़ी आहियूं। असांजा शुक्र ईअं हूंदा आहिनि, तव्हांजो छा हाल आहे, या ॾाढो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, पर ॻाल्हि न पुछे, बसि 3 ॾींहं पिया एॾा सुठा न गुज़रिया, सुभाणे हीअं बि न थी वियो, हीअं बि थी वियो, हे बि मसइलो थी वियो, माना हुन सां गॾु ठीकु आहे। त इहो आहे नफ़्स लवामा, विच ते आहे। अलाह सही करे असांखे नफ़्स मुतमइन कंहिंजी ज़ात अक़दस हुई, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, बसि बाक़ी ॿिया उन्हनि जी कैटेगरियूं जीअं बि आहे, अल्लाह आलम,
अल्लाह आलम वधीक केतिरे क़दुरु हुन जे वेझो आहे अल्लाह पाक बहितर सुञाणे ही जेको ज़मीर आहे न साईं चवंदा आहियूं अंदर जो आवाज़ उहो आहे नफ़्स लवामा ख़बरदार हुआ ही ॾिसो ही जेको आहे न ही फालूटेड आहे हीअ पर जेको बहितरीन दिलि हूंदी न जंहिंजूं ख़्वाहिशूं परे हूंदियूं हीअ अमारा वारी आहे सदाईं पियो का न का परेशानी थींदी का न को ग़लति कमु पियो कंदो उन ते पछताव न थींदो पर नफ़्स लवामा वारो आहे उहा हक़ीक़त में नफ़्स मुतमइना त सफ़ा क्लीन दिलि हूंदी जेका में सिर्फ़ु अल्लाह ई हूंदो बाक़ी उन में कॾहिं ग़लती थी नफ़्स लवामा हुनखे सम्झाईंदो अदा हे क्लीन कर अदी ही क्लीन कर अबा ही सम्झ ॻाल्हि खे है न पोइ अल्लाह सां करे असांजूं दिलियूं हेड़ी जे बजाए हिन जे तरफ़ अचनि वधीक वधीक क्लीन रहनि इंशाअल्लाह ताला अल्लाह जी रज़ा में ख़ुशि हुजे उन खां पोइ नफ़्स जेको आहे न कमाल जी ॻाल्हि आहे नफ़्स इंसान लाइ त इस्तेमालु थियो आहे या अय्युहा नफ़्स मुतमइन्ना उहो नफ़्स केरु आहे उहो इंसान जी ॻाल्हि आहे पर हिते आले इमरान में नफ़्स जो अल्लाह लाइ बि ज़िक्र आयो आहे अल्लाह पाक पाण खे नफ़्स ॾिनो वल्लाह आलम अल्लाह जो वजूद अल्लाह खे ख़बर आहे अल्लाह जो वजूद अल्लाह खे ख़बर असां डिस्क्राइब नथा करे सघूं पर हिते आवाज़ सूरह आले इमरान में वो युहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ़्सहू अल्लाह नफ़्सहू हुन जो नफ़्स कंहिंजो अल्लाह अल्लाह वरी माना पोइ इंशाअल्लाह ॾिसंदासीं हुन सूरह अल इमरान में जिते पर इहा असांखे सम्झणु खपे त इहो चइनि जाइनि ते अल्लाह पाक नफ़्स जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे लाइ बि ठीकु आहे हाणे अॻिते हलूं त पिया 28 नंबर आयत असांजी इर्जी माना मोट इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवंदा आहियूं न इहो रजा मां निकितल आहे या रुजू लफ़्ज़ चइजे न रुजू करण खे मां निकितल आहे यानी मोटण पोइ छा थो चए अलाह पाक हिते इर्जी इला रब्बिक इला माना न असांखे ख़बर आहे तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं रब्बिक इला रब्बिक मोट पंहिंजे पालनहार ॾांहुं ठीकु इर्जी माना अमर जो फार्म आहे रादियतम रादी थियल मर्दीअ ऐं हू थियल आहे राज़ी थियल अलाह पाक ठीकु आहे तूं हुन खां राज़ी हो तोखां राज़ी इर्जी माना मोटी हल माना ही अमर 28 नंबर में बि इहो ॾिसंदासीं रब्बिक हाणे ॾिसो रब जो ज़िक्र आहे हिते रब जो ज़िक्र जॾहिं आमतौर थींदो रबुन असांजो रबुन ठीकु आहे रबुन असल लफ़्ज़ आहे इस्म जॾहिं चइजे रबुन थींदो ॿ दम सां हीअ रब्बिक छा थींदो आहे तुंहिंजे रब चइबो आहे रब्बिक ठीकु आहे तुंहिंजे रब ऐं हिते ॾिसो ही थोरो फ़र्क़ु आहे रब का हूंदो मां चइबो तुंहिंजो रब अटैच प्रोनाउन आहे न रब का माना तुंहिंजो रब ठीकु आहे रब का माना तुंहिंजो रब रब्बिक आयो आहे माना तुंहिंजे रब सां गॾु का शइ मिलंदी तुंहिंजे रब चयो तुंहिंजे रब ॾे तुंहिंजे रब सां माना काई को हूंदो इस्म उनजो ठहंदो उहो हाणे हिते कीअं थींदो हिते आयो आहे इला रब्बिक इला छा आहे हर्फ़ जर आहे हर्फ़ जर जॾहिं ईंदो आहे इहे थींदा आहिनि इहे हिनखे चइबो आहे इहे प्रोनाउन ऑफ फिलिंग ठीकु आहे न इहे प्रोनाउन आहे त उहो इस्म जर आहे जेको माना लफ़्ज़ जे हीअ दमा ख़तम करे छॾींदो आहे इनखे ज़ेर ईंदी आहे ठीकु आहे इला रब्बिक थियो ही इला रब्बिक छाजे करे थियो रब्बिक इला जे करे ठीकु थियो अच्छा इन में ही थोड़ा मिसाल आहिनि रब्बुल आलमीन चवंदा आहियूं असां ॿियो चवंदा आहियूं जॾहिं असां निदा कंदा या ईंदी रब्बल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम चवंदा आहियूं नॉर्मल फॉर्म इहो आहे पोइ वरी जॾहिं को इन सां ॿियो लफ़्ज़ ईंदो आहे या ज़ुल जलाल वल इकराम रसूलुल्लाह चवंदा आहियूं पर जॾहिं चइबो यादि करायूं या रसूल अल्लाह या थींदो जेके अरबी चवंदा हुया या रसूल अल्लाह ठीकु आहे बैतुल्लाह चवंदा आहियूं न असां त जेकॾहिं हिन खां अॻे इन मकाश इन बैतुल्लाह चवंदा न बैतुल्लाह में छा चवंदा हिनखे चवंदा फी बैतुल्लाह फी जॾहिं ईंदो त ता हिन आख़िरी अखर खे ॾिसबो आख़िरी अखर खे हुनखे ज़े थींदी मुंहुं छा थींदो आहे बैतुन ठीकु आहे बैतुन थींदो छॾे सिर्फ़ु अलॻि हुजे अलाह जो घर त बैतुल्लाह आहे छोजो हुनजो पंहिंजो ज़ाती ॻाल्हि थी वई पोइ वरी फी जॾहिं ईंदो त बैतुल्लाह थींदो बैतुल्लाह में इहो थियो हिते आख़िरी आयतुन इंशाअल्लाह ताला फदख़ुली फी इबादी तंहिं करे तूं मुंहिंजे ॿारनि जी टोली में दाख़िल थी फदख़ुली दख़ल मां फदख़ुली छा मां निकितल आहे दख़ल मां इबाद माना बाना इबादी छा थींदो मुंहिंजा बाना मुंहिंजो बानो न मुंहिंजा बाना इबाद आहे इबाद प्लूरल आहे
माना इबादी मुंहिंजा माना मुंहिंजा छो ओ या जे करे आख़िर में ईंदो आहे न या अटैच प्रोनाउन पर या लॻी पई आहे ठीकु आहे हाणे छा थियो तंहिं करे तूं मुंहिंजे ॿारनि में टोलीअ में दाख़िल थी पोइ छा थींदो वदख़ुली ऐं दाख़िल थी काॾे जन्नती कहिड़ी मुंहिंजी जन्नत जन्नत असल फॉर्म छा थींदो जेकॾहिं ओरिजिनल लिखिजे त जन्नतुन जॾहिं इस्म खे अलॻि लिखबो त उन में ॿ दमा ईंदियूं जन्नतुन अबदुन ठीकु आहे ऐं अबदी पोइ वरी जॾहिं ॿियो उन में फॉर्म शामिल थींदो अबदी लफ़्ज़नि में ईंदो त जन्नतुन थींदो पर जेकॾहिं थींदो मुंहिंजी जन्नत त जन्नती ठीकु थियो हाणे अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाहुम्मा जअलना मिनहुम अल्लाह असांखे उन्हनि कर जिन खे अल्लाह चयो या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इर्जी इला रब्बिक रादी मर्दिया असां अल्लाह शे असांखे चयो फदख़ुली फी जन्नती बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआन अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम सही अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ओवर टू यू सही नईम साहब अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सही असां पंहिंजे टाइम ते पूरो कयोसीं इंशाअल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह सर मज़ो अची वियो तमामु बहितरीन पोल आहे साईं असीं पोइ लाइ कयूं